आगाह कयां कि बिजली जे अघनि में ₹3.15 फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान आहे। सेंट्रल पावर परचेज़िंग एजेंसी बिजली जे अघनि में वाध जी दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया दरख़्वास्त माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में ॾिनी वई आहे। नेपरा बिजली जी क़ीमतुनि में वाध बाबति दरख़्वास्त ॿुधणी 27 अप्रैल ते कंदो। मंज़ूरी जी सूरत में वाइपेदारनि ते 30 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। तव्हांखे ख़बर ॾेई रहिया आहियूं, बिजली जे अघनि में ₹3.15 फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान आहे। सेंट्रल पावर परचेज़िंग एजेंसी बिजली जे अघनि में वाध जी दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया दरख़्वास्त माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में ॾिनी वई आहे। नेपरा बिजली जी क़ीमतुनि में वाध बाबति दरख़्वास्त ॿुधणी 27 अप्रैल ते कंदो। मंज़ूरी जी सूरत में वाइपेदारनि ते 30 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। बिजली जे अघनि में ₹3.15 फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान आहे। सेंट्रल पावर परचेज़िंग एजेंसी बिजली जे अघनि में वाध जी दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी आहे। बिजली जे अघनि में ₹3.15 फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलूच सां। कुर्बान, ॿुधाइजो, मुल्क में हिकु त महांगाई ॾींहों ॾींहुं चोट चढ़ी वई आहे, मथां बिजली जे अघनि में बि वाध कई पई वञे। ₹3.15 बिजली जी फ़ी यूनिट इज़ाफ़े जो इम्कान आहे। जी बिल्कुल, मार्च महीने में जो माहवार फ्यूल एडजस्टमेंट के हवाले से बिजली अघनि में वाध जी जेका दरख़्वास्त है वह नेपरा में दाख़िल कराई वही है। CPPA तरफा जेका दरख़्वास्त है वह दाख़िल कराई वही, जंहिंमें मार्च महीने में जे लाइ फ्यूल एडजस्टमेंट के मद में बिजली अघनि में ₹3.15 फ़ी यूनिट महंगाई जी बिजली महंगी करण की दरख़्वास्त ॾिनी वई है। याद रहे तो फरवरी महीने में जेके बिजली जे अघनि में हिन माहवार फ्यूल एडजस्टमेंट मद में जेका वाध थी उहा ₹4.85 वाध थी वई ऐं हाणे मार्च में या जेका वाध है उहा ₹3.15 घुरी वई है। हाणे इनमें जेको सिलसिलो है उहो ई थींदो आहे त हर महीने जेके फ्यूल एडजस्टमेंट के मद में बिजली जे अघनि में घटि वधाई बाबति CPPA तरफा नेपरा के दरख़्वास्त ॾिनी वेंदी आहे। नेपरा उन जो जाइज़ो वठंदी आहे, जंहिंजे रोशनी में हर महीने फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली जी क़ीमतूं जेके आहिनि उनमें जेका बि तब्दीली ईंदी आहे उहा हिकिड़े महीने जे लाइ उहा तब्दीली आहे। ॿिए महीने जेका बि तब्दीली ईंदी उन जो वरी बि इम्पैक्ट ॿिए महीने अलॻि सां पवंदो। हाणे जेकॾहिं जेके मार्च महीने में ₹3.15 वाध थींदी, उन जो मतिलबु आहे फरवरी में जेका ₹4.85 वाध थी आहे उहा इम्पैक्ट ख़तम थी वेंदो ऐं हाणे उन खां पोइ जेको माहवार फ्यूल एडजस्टमेंट आहे उन मुताबिक़ ₹3.15 वाध थींदी, जंहिंजो फ़ैसिलो हतमी फ़ैसिलो नेपरा खे ई करिणो आहे। ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां।